अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो उदासी टेक यूट्यूब चैनल। अॼु हिन बहितरीन वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशामदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सिल्क पंजावेरी। जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थी चुका आहिनि ऐं थियण वारा बि आहिनि। ऐं ॿियो तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त पंजावेरी ड्रामो हिन टाइम ज़बरदस्त मोड़ ते पहुतल आहे। तव्हां ॾिठो त हाणे वॾो चाकर खान ॻोल्हे थो पंहिंजा दुश्मन। हेॾां जाबर वारनि खे बि परेशानी आहे, भउ आहे, रुंडे वारनि खे बि भउ आहे। उन सां गॾोगॾु दोस्तो भउ कंहिंखे आहे? ॿियो भउ इन खे आहे जेको जाबिर आहे ऐं हनो रुंडो सांवल खे भड़काए थो, चुंगू ॾिए थो। तुंहिंजे भाउ खे हिन मारियो आहे हैदर। ऐं हैदर जी ॻाल्हियुनि ते बि सांवल यकीन नथो करे, रुंडे जे ॻाल्हियुनि ते बि यकीन नथो करे। बहरहाल जेको थियो सो थियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त जीअं जीअं हाणे एपिसोड अॻिते वधंदा वेंदा तीअं तीअं हीउ ड्रामो ज़बरदस्त, बहितरीन ऐं दिलचस्प थींदो वेंदो। छो त ड्रामे में हाणे नवां किरदार बि अची विया आहिनि। तव्हां ॾिठो कुझु नवां करेक्टर बि आया आहिनि ऐं मवाली अची पहुता आहिनि। इहो हिकु ड्रामे खे फ़नी मूवमेंट ॾियण जे लाइ इहे पहुता आहिनि। बहरहाल जेको आहे ज़बरदस्त हिन टाइम आहे। वीडियो अगरि सुठी लॻी महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।